हाणे ख़बर शामिल कंदासीं। पाकिस्तान भारत छिकताण जे हवाले सां सिंध जे घरू खाते में कंट्रोल रूम क़ाइमु थियो आहे। 20 ऑफिसर्स खे कंट्रोल रूम में मुक़रर कयो वियो आहे। रोज़ानो 3 ऑफिसर ड्यूटी ते मौजूद रहंदा। डिप्टी सेक्रेटरी आर्मी अब्दुल रहमान मरी फोकल पर्सन मुक़रर थियो आहे, जॾहिं त सेक्शन ऑफिसर मोहम्मद अतीक कोऑर्डिनेटर मुक़रर थियो आहे। घरू खाते तरफ़ां नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। सिंध जे घरू खाते में कंट्रोल रूम क़ाइमु थियो आहे। 20 ऑफिसर्स खे कंट्रोल रूम में मुक़रर कयो वियो आहे। रोज़ानो 3 ऑफिसर ड्यूटी ते मौजूद रहंदा। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सगीर चांडियो। जी सगीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पाकिस्तान भारत छिकताण खां पोइ सिंध जे घरू खाते तरफ़ां कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ 20 ऑफिसरनि खे हुन कंट्रोल रूम में मुक़रर कयो वियो आहे। उन्हनि जूं ड्यूटियूं जेके आहिनि उते लॻायूं वियूं आहिनि। हर रोज़ जेके आहिनि उहे 3 ऑफिसर ड्यूटी ते मौजूद रहंदा। डिप्टी सेक्रेटरी अब्दुल रहमान मरी जेको आहे उहो उनजो फोकल पर्सन मुक़रर कयो वियो आहे। सेक्शन ऑफिसर मोहम्मद अतीक खे जेको आहे उहो कोऑर्डिनेटर मुक़रर कयो वियो आहे। सिंध जे घरू खाते तरफ़ां 20 ऑफिसरनि जी ड्यूटी लॻाइण बाबति जेको आहे उहो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जेका बि सूरत हाल बीहंदी सिंध में त उन बाबति जेका ही कंट्रोल रूम इन सॼे मामले बाबति ही मॉनिटरिंग कंदो रहंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नासिन कराची खां सगीर चांडियो तफ़सील ॾिना आहिनि।